हाज़ल क़ुरआन अला जबलिल लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। जेकॾहिं मां क़ुरान जबलनि ते नाज़िल कयां त जबल भी पुरज़ा पुरज़ा थी वञंदा। एॾी ताक़त आहे क़ुरान में। ॿुधो जलमक्सीअ वारो आसमान हिन जो बार न कयो, ज़मीन न कयो, जबलनि बार न कयो, जो क़ुरान जो बार कयो त इंसान कयो। कंहिं कयो? इंसान। वो इंसान जी इज्जत रब चो 18,000 मखलूकात में चो मथे कई। सोचो इज्जत खपे वध हेॾे अचो। हे पारस तव क़ुरान, जबल डरी पवन, एॾी ताक़त आ। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिल लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। एॾी ताक़त वारो क़ुरान तोखे वणे नथो? जाथे पुट कम न अचनी, मिट कम न अचनी, ॿाहिर कम न अचनी, दुनिया दौलत कम न अचई, उते ही हस्ती कमी ईंदई। अॼु हिनखे तो वर्कनि में ॾिसे क़यामत जे ॾींहुं इहो क़ुरान शरीफ़ तोखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे वञी अर्श जे शाम जे हेठों बिहारी। ॾाढनि चओ सुभान अल्लाह। भरे वठ कब्र में तोखे ही हस्ती कमी ईंदी। पुट मण मिटीअ जा विझूं मोटी ईंदई, ॿाहिर भी मोटी आया, दोस्त भी ही हस्ती कमी ईंदी। तॾहिं थो चए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। हीअ रस्सी तो मारे कन ॾियो, हिनखे मज़बूत करे वठो। दुनिया जूं रस्सियूं टुटी पयूं, चओ क़ुरान करीम वारी रस्सी टुटजण जी न आहे। अचो एॾे काॾे था वञो? भगा जहन्नम जे बाहि ॾे हिन जे कढ लॻो त हे जन्नत जे मारिन में विहारई। हीअ रस्सी आ। दुनिया जूं रस्सियूं टुटी वेंदियूं, क़ुरान पाक जी रस्सी चओ टुटजण जी नाहे। बिलाल हिन दामन हिन जी दामन वती, पोइ घुमे मके जे घिटिन में पियो, चओ जुतीअ जो खड़काट अर्श ते पियो हले। अमार सईं क़ुरान जी दामन वती, तोड़े टांडन जे मच ते पिया लेटाइन त बि ज़बान ते क़ुरान। अमार जी अम्मा अबू जहल उठन में बदराई, अधु अधु थी वई त बि चओ ज़बान ते कलमो ऐं क़ुरान। नबी सैन जो चाचो अमीर हमज़ो 11 टुकड़ा थी वियो त बि ज़बान ते क़ुरान। घर वेठे मिलियो आहे क़ुरान, क़दुरु कोन्हे। न बच्चा कुहायई, न लड़ायूं कई, न वतन छॾियई, न बुखां काटई, न पेट खे पत्थर ॿधई। घर वेठे मिलियो आहे तॾहिं क़दुरु न आहे। हिन जो क़दुरु न कंदे त तुंहिंजी इज़त कीअं थींदी? अचो हे पारस तव क़ुरान, हिनखे चिंबड़ो त क़ुरान जे करे दुनिया आख़िरत में इज्जत मिलेव। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने क़ुरान, नारे तकबीर। कपड़ो वेझो आयो आहे क़ुरान जे त कपड़ो इज्जत वारो, हे पाठो वेझो आयो त
पाठो इज्जत वारो हे कागज़ वेझो आयो त इहो कागज़ क़ुरान जे करे इज्जत वारो पर हे कलमे वारा मर्द मायूं पोढ़ा जवान अमीर गरीब वडेरा नंढेरा मीर पीर चओ जे क़ुरान जे शाम में ईंदा त उन्हनि जी रब रसूल वटि इज्जत कीअं न थींदी सुभान अल्लाह त चओ इन्हीअ जे करे फरमाई अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान बाजारे रब बाज कई जो पैदा के इंसान उनके जो सेखारी कुरान छा सेखारी ॾाढा ॻाल्हायो कुरान हिन खां परे थो वञे पोइ तूं निंड कंदे इज्जत खपई त कुरान ॾे अच जन्नत खपई त कुरान ॾे अच नबी साईं जो दीदार नबी जे असारो आब हौज़ कौसर पीअण चाहींदो त कुरान जे शाम में अच आखिरत में अल्लाह जे ज़ात जो दीदार करण चाहे तो त कुरान जे शाम में अच हे सब टेका लिकरी वेंदई अदा हिन खे आवाज़ ॾे घुट वठी ज़लाइशा सब टेका लिकरी वेंदियूं समूरा चो ही हस्ती कमी पंहिंजे आशिक खे पंहिंजे परवाने खे हेरे मारे तक हे परन में उॾारे रब सां मिलाईंदो कयो ज़ियारत क़ुरान जी अच्छी ॾाढी थी आहे माण्हुनि अञा क़ुरान न सुञातो आहे हे कहिड़ो मुंहुं पंहिंजे रब खे ॾेखारींदा उहे कमाए विया चयो जन क़ुरान खे सुञाणे क़ुरान जे मर्ज़ीअ ते हलिया नफ्स जे मर्ज़ीअ ते न हल इहो नफ्स तबाहीअ में ईंदी क़ुरान जे मर्ज़ीअ ते हल त सोन जे मारनि में विहारिया उलाइक हुमुल वारिसून अल्लज़ीन यरसूनल फिरदौस हुम फ़ीहा खालिदून फिरदौस जा जेके सदाई प्याउनी में रहंदा जो उहे ही रहंदा अचन दुनिया में कुरान शरीफ के सुञातो कुरान जे हुक्मन ते हलिया ऐं आमना जे लाल जी गुलामी कई नबी जी गुलामी कर जंहिंजो जो मटु ई कोन्हे सुभान अल्लाह त चओ मुस्तफ़ा जो चओ मखलूकात में मटु ई कोन्हे ॿी ॻाल्हि ॿुध हेॾे तक माॾे सवा लख नबियनि जो सरदार मोहम्मद करीम जो पंहिंजे मर्ज़ीअ ते नथो हले क़ुरान जे मर्ज़ीअ ते थो हले पोइ हे आशिक हे नबीअ जा ग़ुलाम कंहिंजे मर्ज़ीअ ते हले न ॾाढियूं त ॻाल्हायो ॿई हथ खणी मथे चओ क़ुरान जे मर्ज़ीअ ते कुरान शिरक खां झलई थो रुकजी वञो कुरान ज़िना खां झलई थो रुकजी वञो कुरान ज़ुल्म करण ऐं ॾाढ करण खां झलई थो रुकजी वञो कुरान व्याज खां झलई थो रुकजी वञो कुरान शरीफ तोखे कुधन कमन खां झले थो रुकजी वञो कुरान हुक्म थो करे निमाज़ जो मञणो पवंदी कुरान हुक्म थो करे अल्लाह जे ख़ासि इबादत करण जो जो हुक्म मञणो पवंदी कुरान हुक्म थो करे त ताबेदारी सोने मोहम्मद जी कर जो मञणो पवंदी सुभान अल्लाह छो था चओ नफ्स जे मर्ज़ीअ ते हले त छा थियो हिन जे मर्ज़ीअ ते हल अहल बैत ऐं सहाबी जो कुरान जे मर्ज़ीअ ते हलिया अरबी मोहम्मद करीम भी पंहिंजे मर्ज़ीअ ते न पियो हले जीअं कुरान पियो चई मोहम्मद करीम करे पियो ॾेखारे सुभान अल्लाह चवंदा जो
ये लड़न जो हुक्म आयो तो हुजूर कुरान जो हुक्म मनी जो मक्के के छड़ियो रोइंदो लिखतो आ मुंहिंजो प्यारो पैगंबर करीम मक्के जे शहर मां अबे ॾाॾे जो शहर